दोस्तों सिंधी झनकार में आके भली कार चऊं था। मुख्तार अली सीधी जो वॉल्यूम आहे 555। दिलड़ी उदास आहे, मन में ही आस आहे। ही एल्बम जेको आहे इहो एतिरो ख़ासि फेमस न आहे, पर हिन जा कुझु गीत आहिनि उहे फेमस आहिनि। जीअं सिक तुंहिंजी ॾाढी लॻी आहे, सिक तुंहिंजी ॾाढी लॻी आहे। हीअ ज़बरदस्त गीत ॻायो मुख्तार सीधी ऐं हिन जो पहिरियों जेको टाइटल लिखियलु आहे इहे ॿई गाना ज़बरदस्त आहिनि। ऐं कुझु दोस्तनि कमेंट्स कया आहिनि, कुझु कमेंट्स शामिलु कया आहिनि। पहिरीं कमेंट्स आहे शहबान सोलंकी, अदा पोयां मज़ाकिया कलाम आहिनि। बिल्कुलु आहिनि अदा। शहबान सोलंकी वॉल्यूम 55 भलो आहे। शहबान सोलंकी नाइस वीडियो, वॾी महिरबानी अदा कुर्ब। उन खां पोइ ॿिया दोस्त आहिनि, हुननि मां पहिरीं कमेंट आहे माशूक अली 235 भलो आहे। आशिक़ अहमद सोलंकी सही आहे अदा। आशिक़ अहमद सोलंकी सुठो एल्बम आहे, वॾियूं महिरबानियूं अदा दोस्तो। उन खां पोइ ॿियो दोस्त आहे, हुनजी कमेंट्स आहे। पहिरीं कमेंट्स आहे एहसान अमन सोलंकी भलो आहे अदा। बादशाह अमन सोलंकी नाइस वीडियो। हसन अहमद महर लिखियो आहे धरती एल्बम कंप्लीट कजो अदा। ठीकु आहे अदा, इंशाअल्लाह पोइ थर प्रोडक्शन जा शुरू कंदासीं। कोशिशि इहा ई हूंदी त तव्हांजी ख़्वाहिश पूरी कयूं। ऐं धरती प्रोडक्शन जा शायदि कंप्लीट थी चुका आहिनि फ़ोटूं, ऐं अञा कुझु रहियल आहिनि पर उहे अवेलेबल न आहिनि। मुंहिंजे ख़्याल में त हीअ आख़िरी एल्बम आहे धरती प्रोडक्शन मुख्तार सीधी जो। ऐं तव्हांखे ॿुधायूं त हिन जा 2 फ़ोटू हूंदा, पर हिन वक़्तु मूं वटि जेको आहे हीअ पुराणो फ़ोटू न आहे, हीअ नएं दौर वारो फ़ोटू आहे। हीअ 2005 में धरती वारनि थर प्रोडक्शन वारनि चेंजिंग कई, उन वारो फ़ोटू आहे। ऐं तव्हांखे ॿुधायूं त हीअ रिलीज़ इंफॉर्मेशन वीडियो आहिनि ऐं हिन में कोई गीत न आहे शामिलु। काफ़ी दोस्त ॾिसनि था, कमेंट्स बि कनि था। ऐं उन्हनि खे इहो आहे त बाबा हाणे जेकॾहिं तव्हांखे कलाम वलाम खपनि था पोइ तव्हां टॉपिक ते हलिया वञो। मुख्तार अली सीधी टॉपिक लिखंदव त पोइ उते एल्बम अची वेंदा। असां इन करे नथा रखूं छो जो हाणे असांजो रखणु फज़ूल आहे ऐं असांजो चैनल मोनिटाइज़ बि न थींदो ऐं असांजो कमु बि न हलंदो। पैकेज विञायूं फ़ाइदो कोन आहे, टाइम विञायूं फ़ाइदो कोन आहे, थंबनेल ठाहियूं फ़ाइदो कोन आहे। बसि कमु उहो करणु चाहियूं था जंहिंमें अॻिते हली असांखे फ़ाइदो बि पवे। ऐं दोस्तनि खे इहो अर्ज़ु आहे त पंहिंजी क़ीमती राय ज़रूरु ॾींदा हलो। जेके बि दोस्त आहिनि, जेके बि कमेंट्स कनि था, दोस्त आहिनि 4 या 5 दोस्त आहिनि जेके कमेंट्स कंदा आहिनि, बाक़ी त ख़ाली वीडियो ॾिसी छॾे था ॾियनि। जेकॾहिं कमेंट्स कंदा त उन्हनि जी कमेंट शामिलु कंदासीं। ऐं हलूं था कलामनि जे बारे में। पहिरियों कलाम आहे दिलड़ी उदास आहे, मीर अब्बासी जो कलाम आहे। ऐं उन खां पोइ ॿियो कलाम आहे मिठड़ा माशाअल्लाह वॾा माण्हू आहियो। हीअ अरबेलो चनण शाइर आहे हिन जो। ऐं अरबेलो चनण जोगी जलाल खे घणा कलाम ॾींदो आहे। ऐं उन खां पोइ बख़्शल मीराली जो कलाम आहे चोलो भरियल दिलि सां दिलबर पातो। उन खां पोइ आहे नाज़ बख़्श जो कलाम आहे अॼु सुहिणो सनम ईंदो। उन खां पोइ बख़्शल मीराली जो कलाम आहे सिक तुंहिंजी ॾाढी आहे मूंखे। ऐं उन खां पोइ ॿियो कलाम आहे मुमताज़ चांडे जो कलाम आहे। कलाम जा ॿोल आहिनि सोचियमि त कयां नओं यार। एल्बम कंप्लीट थी चुका आहे दोस्तो। ऐं हीअ एल्बम एतिरो ख़ासि न आहे, हिन में 2-3 कलाम जेके आहिनि उहे ख़ासि आहिनि, बाक़ी सभु ईअं आहिनि, ख़ासियत न आहे उन्हनि में। ऐं मुख्तार सीधी जा काफ़ी सारा एल्बम अहिड़ा आहिनि जेके मज़ाकिया कलाम ऐं इश्किया कलाम आहिनि। ऐं भला एल्बम जेके मुख्तार सीधी कया सचल प्रोडक्शन में कया, नुहनि जा धमालनि जा, सचल में ज़बरदस्त एल्बम। ऐं दोस्त पंहिंजी कमेंट्स में राय ज़रूरु ॾियो त हिन वक़्तु कहिड़ा एल्बम मुख्तार सीधी जा रखिया वञनि, कहिड़ी कंपनी जा। ठीकु आहे दोस्तो।